नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में PMC ख़िलाफ़ सिंध जे शागिर्दनि खे नज़रअंदाज़ करे खेसि पंजाब जे शागिर्दनि खे अॻिते आंदो पियो वञे। इन ख़िलाफ़ सिंधी शागिर्द तहरीक जो प्रेस क्लब कंदकोट अॻियां एहतजाज SST ज़िले कशमोर अॻवान ऐं गफ़ूर ममदानी, शम्स जाखरानी, अली गोहर चाचड़, करमदीन चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी धरणो हयो वियो, जंहिंमें सिंधी शागिर्द तहरीक जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई आहे। जंहिंमें सिंधी शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। मेडिकल कमीशन तहत जल जी जेका टेस्ट जेके पाकिस्तान में वरिती हुई उहा पहिरियों दफ़ो तजुर्बो थियो। हिन खां अॻु में सभई सूबा पंजाब, सिंध, सरहद, खैबर पख्तूनख्वा अलॻि अलॻि पंहिंजे इलाइक़नि में टेस्ट जो हिकिड़ो कंदा, जंहिं तहत उहा सूबाई सतह जो सिमो तय करे उहा सूबाई सतह ते जेके दाख़िला हुआ। पर हिन वक़्तु हिननि सॼे पाकिस्तान जो मेरिट जो आहे, पाकिस्तान जे मेरिट में हीअं थियो आहे जेकॾहिं सिंध जे कंहिं बि इलाइक़े जो को शागिर्द सीट नंबर हुजे ऐं पास ॾेखारियो वियो आहे पंजाब जो, यानी हिकु नाइंसाफ़ी आहे। ॿी नाइंसाफ़ी इहा त जेका कारखान कापी अॻे मिलंदी हुई त शागिर्दनि जी पंहिंजो रिज़ल्ट पाण चेक करे जॾहिं की ईंदी हुई पंहिंजे नेट ते त माण्हू चेक कंदो, तसली कंदो, जेकॾहिं हुन में नाइंसाफ़ी हूंदी उहो पंहिंजो एहतियात कंदो। पर हिन वक़्तु हिते ईअं थियो त न की ॾिनी वई ऐं न उहा कारखान कापी ॾिनी वई। उन लाइ पहिरीं ॻाल्हि त PMC जो को जवाब कोन्हे। अॻी तरीन खां पोइ एजुकेशन डिपार्टमेंट पंहिंजे सूबनि ॾे हलियो वियो आहे त हिन जी को जवाब रहियो कोन्हे। बसि सेकेंड जेकॾहिं उन्हनि उहा जेकी टेस्ट वरिती आहे त उन्हनि टेस्ट में वॾी वारदात हुननि जो क्वेश्चन आंसर कापी आहे उनजी कार्बन कापी न ॾिनी वई। ऐं उनखां पोइ वरी राति जो उथी करे सुबुह जो करारदाद पास करे बाबा हीअ शइ करिणो आहे, हू करिणो आहे। पर जेकॾहिं कंहिं शइ जी प्लानिंग हूंदी आहे त उनमें साल ॾेढ कंदो आहे। उनमें जेकर कोर्ट सगुन हुकुम ॾिनो आहे त बाबा हिन में जेको एकेडमी साइड जेको टीम वेहे ऐं बोर्ड वेहे, उहा शइ बि हिननि पूरी तरह न कई आहे। शागिर्दनि खे बजट सां तारीख़ पूरी सिंध में जेको शागिर्द तारीख़ निकिती आहे इन खे लाइ अमल वञी आख़िर दंग पवंदी। असां सम्झंदा त सिंधी जेके शागिर्दनि सां ज़ुल्म थियो आहे इहो असां सां थियो आहे, पूरी क़ौम सां थियो आहे। असां सिंधी शागिर्द तारीख़ नथी मञे, इन जे करे इनखे ईयर या टेस्ट वरती वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।